नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त अॻूणे वज़ीर आज़म सैयद यूसुफ रज़ा गीलानी चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जॾहिं बि इक़्तिदार में आई त अवामी वोट जी ताक़त सां ईंदी। पीपल्स पार्टी जे मरकज़ी अॻुवाण बेनज़ीर भुट्टो जी शहादत वारी जॻह ते फातिह खानी बाद लियाक़ताबाद जलसे जो दौरो कयो। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गीलानी चयो त पीपल्स पार्टी कंहिं चोर दरवाज़े खां इक़्तिदार में अचण ते यकीन नथी रखे। इन वधीक चयो त पीपल्स पार्टी कंहिं बि सूबे या इलाइक़े ताईं महदूद न आहे। पीपल्स पार्टी वफ़ाक़ जी जमायत है माण्हुनि खे सफ़ा हस्ती तां मिटाए नथो सघिजे, पर संदसि सोच ऐं नज़र खे ख़तमु नथो करे सघिजे। जॾहिं त अॻूणे सेनेटर चेयरमैन नियाज़ बुखारी चयो है त बेनज़ीर भुट्टो जी वरसी जे मौक़े ते रावलपिंडी ऐं इस्लामाबाद जूं तंज़ीमूं सॼे मुल्क मां ईंदड़ कारकुननि जूं मुंतज़र आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।